अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदजी कोरोना वायरस जे ख़ौफ़ खां सिंध जा मुख़्तलिफ़ शहर जुज़वी तौर ते बंदि। मुनाफ़ाख़ोर वापारी सरगर्म थी विया। खाधे पीते जे शयुनि जा मनपसंद अघ मुक़ररु करे शहरियुनि खे लुटण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। जॾहिं त अटो फ़ी किलो 40 मां 50 रुपया, अटे जो 29 किलो वारो कटो 1300 मां 1400 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असांखे जॉइन कयो आहे 4 JDO न्यूज़ जे स्पेशल रिपोर्टर यूसुफ रिंदजी। जीअं त कोरोना वायरस जे ख़ौफ़ खां सिंध जा मुख़्तलिफ़ शहर जज़वी तौर ते बंदि आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मुनाफ़िक़ोर वापारी सरगर्म थी विया आहिनि। अटो जेको आहे फ़ी किलो ते 10 रुपया महांगो कयो वियो आहे। जेको अटे जो 29 किलो जो कटो जेको आम ॾींहंनि में 1300 में मिलंदो हुयो 1400 रुपया थी वियो आहे। जॾहिं त जेकी सब्जियूं आहिनि उहे बि महांगियूं कयूं वियूं आहिनि। टमाटो जेको आहे जंहिंजो फ़ी किलो जेको आहे 50 रुपया मिलंदो हुयो, टमाटो जेको आहे 80 रुपया कयो आहे। मुख़्तलिफ़ सब्जियूं महांगियूं कयूं वियूं आहिनि। मुनाफ़िक़ोर वापारी सरगर्म थी विया आहिनि। इंतिज़ामिया मुनाफ़िक़ोर वापारियुनि खे पाबंदि करे जीअं ग़रीब मिस्किन माण्हुनि खे लुटण जो सिलसिलो शुरू कयो उहो बंदि कयो वञे ऐं ग़रीब मिस्किन माण्हुनि खे रिलीफ ॾियण में कामयाबु वञनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, क़ौमी शाहरा ते बि जेको आहे तक़रीबन जेको मामूल खां घटि ट्रैफ़िक नज़र अची रही आहे ऐं इंतिज़ामिया उहो तक़रीबन ग़ाइबु आहे। इंतिज़ामिया जेको आहे मुनाफ़िक़ोर वापारियुनि ख़िलाफ़ एक्शन खणण बजाए अॻूर सुठो लाइ इंतिज़ामिया की घुरिजे इन्हनि मुनाफ़िक़ोर वापारियुनि ख़िलाफ़ एक्शन खणे। जी 4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।